जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे पुरुषोत्तम मास कथा जो दर्शन 22, 23 ऐं 24 जी कथा तव्हां सां गॾु शेयर कंदसि। हिन खां पहिरीं पाण 21 अध्याय ॿुधी चुका आहियूं। त सभई प्रेम सां चओ, कृष्ण कन्हैया लाल की जय। भॻवान नारद खे ऐं वाल्मीकि राजा खे चवणु लॻो त हे राजा, हाणे मैं तोखे दीपदान जो फल ॿुधायां थो, पर तंहिंखां अॻु में हिकिड़ी वार्ता तोखे ॿुधायां थो जो तूं सावधान थी ॿुध। कुझु वक़्तु अॻु सौभाग्य देश में हिकिड़ो चत्रबाहु नाले राजा राज कंदो हो। संदसि धर्म पत्नीअ जो नालो चंद्रकला हो। राजा धर्मात्मा हो, जंहिं करे संदसि प्रजा ॾाढी सुखी हुई। हिकिड़े ॾींहुं राजा जी दरबार में अगस्त मुनि अची निकितो। राजा उथी खेसि प्रणाम कयो ऐं वेहण लाइ आसन ॾिनो। पोइ संदसि राणीअ बि अची चरणनि ते सीस निवायो। मुनीअ खेसि आशीर्वाद ॾिनो। राजा हथ जोड़े चवणु लॻो त हे मुनि महाराज, अॼु मुंहिंजा वॾा भाग आहिनि जो तव्हां जहिड़े संतनि जो घरु वेठे दर्शन प्राप्त थियो आहे। हे स्वामी, कृपा करे मुंहिंजो हिकु संशय दूर करियो त ही जो मां हिन जनम में हेतिरा सुख भोगी रहियो आहियां ऐं सुशील स्त्री मिली आहे, इन जो कहिड़ो कारण आहे। पूर्व जन्म में कहिड़ा पुण्य कया अथमि जंहिं करे अनेक सुख प्राप्त थिया अथमि। मुनि इहो वचन ॿुधी चवणु लॻो त हे राजा, ॿुध, मां तोखे अॻे जन्म जी कथा ॿुधायां थो। हिते असांजो दर्शन 22 समाप्त थियो। दर्शन 23। हे राजन, तूं अॻे जन्म में शूदर हुए। तुंहिंजो नालो मणिगुरु हो। तूं इन वक़्तु चमत्कारीपुरीअ में रहंदो हुए। चोरी, हिंसा ऐं ॿिया अनेक नीच कर्म कंदो रहंदो हुए। तुंहिंजी स्त्री पतिव्रता धर्म वारी हुई, तंहिं हूंदे बि तूं इन ते कावड़ कंदो हुए। तुंहिंजे पाप कर्म जी कठी कयल माया देश जे राजा तोखे सज़ा ॾिनी। दंड तौरु वसूल करे तुंहिंजी सॼी मिल्कियत राजा पंहिंजे फुरे छॾी ऐं जेके जात भाई हुआ उहे तोखां थोरो थोरो फुरे विया। तंहिं करे तूं जीवघात करे पंहिंजो गुज़ारण करणु लॻे। तुंहिंजी स्त्री तोखे अहिड़ी दुखी हालत में ॾिसी बि तुंहिंजो साथ न छॾियो। हिकिड़े ॾींहुं वन में शिकार कंदे तुंहिंजी नज़र हिकिड़े साधुअ ते वञी पई, जंहिं महातप करे व्याकुल थी ज़मीन ते किरी पियो हो। तूं उनखे खणी पंहिंजे घरु आएं। कुझु वक़्त खां पोइ जॾहिं साधु सुजाॻ थियो, तॾहिं तोखां पुछणु लॻो त मां किथे होसि ऐं हिते मूंखे केरु वठी आयो। तंहिं ते तो हिन खां मथे समूरी ॻाल्हि करे ॿुधाई। पोइ त तूं पंहिंजी स्त्रीअ खे चयो त फल फूल आणे साधुअ खे खाराए। तुंहिंजी स्त्री आज्ञा मञी करे वन मां फल आणे साधुअ जे अॻियां रखी प्रार्थना करणु लॻी त हे महाराज, ही फल अंगीकार कयो। साधु फल फूल खाई पाणी पी राज़ी थियो ऐं तोखे चवणु लॻो त घुर जेको घुरिनो हुजई। इहो वचन ॿुधी तो हथ जोड़े साधुअ खे चयो त मूंखे अॻे वांगुरु धनवान बणायो। त हिते असांजे दर्शन 23 जी कथा समाप्त थी। दर्शन 24। साधु चवणु लॻो त हे मणिगुरु, तो कॾहिं बि दान पुण्य व्रत न रखियो आहे, न वरी कॾहिं का तीर्थ यात्रा या साधु सेवा कई अथई। एतिरो तॾहिं तो दुख भोॻियो आहे। हाणे मां तोखे हिकिड़ो सवलो उपाय ॿुधायां थो, जंहिं व्रत साधण सां तुंहिंजा सभु दुख दूर थी वेंदा ऐं तूं साॻियो अॻे वांगुरु धनवान थी पवंदे। इन व्रत जो नालो पुरुषोत्तम आहे ऐं उन महीने में ख़ासि करे दीपदान जो वॾो महत्तम आहे। व्रत रखण वारो सोन चांदीअ, टामे या ठिकर जो ॾीओ ॿारे, इन में घी या तिरनि जो तेल विझे। पोइ इहो ॾीओ कंहिं मंदिर या घर में पुरुषोत्तम भॻवानु यानी राधिका ऐं कृष्ण जी मूर्ति जे अॻियां ॿारे। सॼो महीनो इहो ॾीओ अखंड ॿरंदो रहे। समाप्तीअ वारे ॾींहुं इहो ॾीओ जल में परवान करे अचे। जेको ईअं करे थो सो ॾुध पुटु लक्ष्मीअ में वधे थो ऐं अंत में वाट ते ऊंदाही नथो ॾिसे। इहो चई साधु मणिगुरुअ खां मोकिलाए रवानो थियो। हेॾा मणिगुरुअ ऐं संदसि स्त्री साधुअ जे चवण मूजिबि पुरुषोत्तम महीने में व्रत रखी ॾीओ ॿारे कल्याण खे प्राप्त थिया। वाल्मीकि चवणु लॻो त हे राजा, मां तोखे अॻे जन्म जी सॼी वार्ता करे ॿुधाई। तव्हां ॿई पति ऐं पत्नी अॻियां शूदर वारो चोलो छॾे अची हिन जन्म में राजा ऐं राणी बणिया आहियो। ही जो तव्हां जेके राज जा सुख भोॻिया आहिनि सो तव्हांखे अॻे जन्म जी कयल कमाईअ जा फल आहिनि जो तव्हां हाणे खाई रहिया आहियो। इहो सभु पुरुषोत्तम भॻवान जी कृपा अथव जो तव्हां पुरुषोत्तम महीने में दीपदान कयो आहे। ऐं राजा चित्रबाहु पंहिंजे अॻे जन्म जी कथा ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। हिते असांजी दर्शन 24 जी कथा समाप्त थी। त तव्हांखे पुरुषोत्तम महीने में दीपदान जे महत्व जी
22, 23 ऐं 24 अध्याय जी कथा कीअं लॻी कमेंट बॉक्स में कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं ओम नमो भगवंते वासुदेव ज़रूरु लिखंदा। लाइक ज़रूरु कंदा, लाइक बिल्कुलु फ्री आहे। ऐं तव्हां अगरि मुंहिंजे चैनल ते नया आया हुजो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल बटन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजी नई वीडियो जा नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। त सभई प्रेम सां चओ कृष्ण कन्हैया लाल की जय।